जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर जी आहे। अखंड भारत जे स्मृति ॾींहुं 14 अगस्त खे यादि कंदे सावण उत्सव जो आयोजन बिलासपुर जे तिफरा में ठहियल मंगल भवन में कयो वियो। भारतीय सिंधु सभा ऐं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग गॾिजी करे सावण उत्सव जो आयोजन कयो, जंहिंमें पूरो वातावरण हरियाली ऐं रंग बिरंगे गुलनि सां सजल हुयो। कार्यक्रम जी शुरूआति साईं झूलेलाल जे अॻियां जोत ॿारे करे कई वई। महाआरतीअ में कविता मंगवानी ऐं नीतू लधानीअ सां गॾु सभिनी भेनरुनि भॼन ॻायो। कार्यक्रम में मुख्य आकर्षण हुयो सावण जी थीम ते आधारित फैशन फैंसी ड्रेस प्रतियोगिता, जंहिंमें कई ॿार तितली, शेर, नागिन, बादल, शिव शंभू, मोर ठही करे आया। राधा कृष्ण जी झांकी भी हुई। इन में पीयूष मोटवानी कृष्ण ऐं ईशा कोटवानी राधा जो वेश पाए पींघे में वेठा। कार्यक्रम जो संचालन गरिमा शाहानी ऐं सोनी बहरानी कयो। सांस्कृतिक प्रस्तुति में 14 अगस्त खे अखंड स्मृति ॾींहं जे रूप में मनायो वञे थो, उन ते आधारित शानदार प्रस्तुति ॾिनी वई, जंहिंमें समाज जे प्रतिभाशाली ॿारनि दीक्षा केलवानी, खुशबू केलवानी, आकांक्षा वाधवानी, किरण जैसवानी, प्रियांशी टहलियानी, गुनगुन लाल देशभक्ति सां भरियल गीतनि ते प्रस्तुति ॾिनी। एकता वीरवानी, रेखा आहूजा, काजल नेहलानी, रवीना असरानी, दिशा प्रिथियानी, अंजलि वाधवा इन्हनि सावण में अचण वारे ॾिणनि ते आधारित नृत्य प्रस्तुति ॾिनी। कार्यक्रम जो जजमेंट अनीता बजाज, कनक लाल ऐं अंशुल नागदेव कयो। सावण उत्सव में 45 वरियनि खां वधीक भाग वठण वारी भेनर रेखा मंगवानी, कमला राघवानी, कमला नागदेव, मनीषा राघवानी हुयूं। सावण सुंदरी बणी इन में जिया नेहलानी, माही पंजवानी, मनीषा खटूजा। फैंसी ड्रेस में विनर भूमिका वीरवानी, ईशा गोडवानी, भूमि पंजवानी। कार्यक्रम खे सफल बणाइण में महिला विंग जी प्रांतीय अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी पारां सफल आयोजन जूं वाधायूं ॾिनियूं वयूं ऐं आयल महिमाननि जो सम्मान कयो वियो। सशक्त टीम में चंदा माखीजा, चंदा ठाकुर, ज्योति पंजाबी, कीर्ति सिरवानी, सेंट्रल पंचायत अध्यक्ष सुनीता खत्री, भारतीय सिंधु सभा अध्यक्ष कंचन मलघानी, विनीता मोटवानी, माया साबवानी, छाया भक्तानी, नीलू गिडवानी, कंचन जैसवानी, नीलम लालवानी, कमला राघवानी, पूनम जैसवानी, अनीता नागदेव, ट्विंकल आडवानी, रेशमा मोटवानी, नीतू खुशलानी, पूनम बजाज, विनीता लचवानी पूरी टीम जो सहयोग रहियो। कार्यक्रम जे अंत में सभिनी महिमाननि ऐं वॉलेंटियर्स खे सम्मानित कयो वियो। साण ही भारतीय सभ्यता ऐं संस्कृतीअ ते आधारित प्रश्न पुछा विया ऐं विनर्स खे उपहार ॾिना विया। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। अगरि तव्हांखे न्यूज़ वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।